कराची ओभर खां रिपोर्ट कर रहे अब्दुल गफ़ार भुट्टो। कराची सोराबगोट टाउन जे नूर खान बरफत गोठ भरिसां 62 माण्हू वाटर बोर्ड ऐं पुलिस अमलदारनि सां मिली भगत करे वाटर बोर्ड जे ईंदड़ मेन लाइन में पाणीअ जो कनेक्शन लॻाए हर रोज़ लखें गैलन पाणी चोरी करे टैंकरनि ज़रिए भरे विकिरो करण लॻा आहिनि। बासर लाला वहीद ऐं लाला इमरान पठान एक्सियन वाटर बोर्ड सोराब ॻोठ यासीन शेख ऐं SHO साइट सुपर हाईवे शहज़ाद इलियास ऐं ॿियनि जी मिली भगत सां नूर खान बरफत ॻोठ वटि वाटर बोर्ड जे मेन लाइन में पाणीअ जो गैर क़ानूनी कनेक्शन लॻाए हर रोज़ लखें गैलन पाणी चोरी कयो वञे थो। चोरी कयल पाणी टैंकरनि ज़रिए भरे फैक्ट्रियुनि तोड़े ॿियनि हंधनि ते विकिरो करे हर रोज़ लखें रुपया कमाए रहिया आहिनि। हितां जे सियासी समाजी अॻवाननि सरवर तुनियो रजब मक्सी मुबारक भट्टी अल्लाह उमरानी ऐं ॿियनि IG सिंध DIG वाटर बोर्ड IG ईस्ट खां घुर कई आहे त सोराब ॻोठ टाउन अंदरि हर रोज़ लखें गैलन पाणी चोरी थियण वारे मामले जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।